अॼु मूं सिंध हाई कोर्ट सक्कर बेंच में सिंध जे ग़रीब ऐं ज़रूरतमंद शागिर्दनि जे लाइ लैपटॉप हथ करण लाइ जेके सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ मूं हिकिड़ी पिटीशन फाइल कई आहे त जीअं पंजाब में 2011 खां वठी उतां जे ज़रूरतमंद ऐं होशियार शागिर्दनि खे लैपटॉप ॾियण जी स्कीम हली रही आहे ऐं अॼु ताईं 5 लख लैपटॉप पंजाब गवर्नमेंट शागिर्दनि खे ॾेई चुकी आहे। ईअं ई मूं कोर्ट सगोरी खे अर्ज़ु कयो त सिंध में ज़रूरतमंद ऐं होशियार ॿारनि खे लैपटॉप सरकारी तरफ़ां ॾियण लाइ का बि स्कीम कोन्हे, जॾहिं त सिंध गवर्नमेंट वटि फंड बि जाम आहिनि ऐं अॼुकल्ह जो जेको दौरु आहे उहो डिजिटल दौरु आहे ऐं ॿाहिरी दुनिया सां सिंध जा ॿार कम्पीट न करे सघंदा। इन करे सिंध जे ॿारनि खे बि अहिड़ा लैपटॉप ॾियाराया वञनि ऐं सिंध हुकूमत खे बाउंड कयो वञे त उहा का अहिड़ी स्कीम ॾिए त जीअं सिंध जे हायर स्कूलनि जे यूनिवर्सिटीज़ जे ऐं कॉलेजनि जे ॿारनि खे मुफ़्त में लैपटॉप ॾिना वञनि। मुंहिंजे इन्हनि दलीलुनि ते जस्टिस ज़ुल्फ़कार सांगी साहब ऐं जस्टिस अरबाब हकड़ो साहब केस खे मंज़ूर कंदे ऐं इन सिंध गवर्नमेंट जे तालीम खाते, यूनिवर्सिटी बोर्ड ऐं फाइनेंस सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहे ऐं ईंदड़ ॿुधणी 16 तारीख़ रखी वई आहे इन महीने जी, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं सिंध हुकूमत खां जवाबु तलब कयो वेंदो त उन्हनि वटि छा अहिड़ी का स्कीम आहे जंहिंमें सिंध जे ॿारनि खे लैपटॉप ॾिना वञनि, जे नाहे त ठाही वञे।